मुल्तान में ज्यादती जो शिकार बणियल नारी ऐं औरत सां मुलाक़ात बाद पंजाब के वॾे वज़ीर शहबाज शरीफ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़े में मुलज़ ज़िम्मेवारनि खे हर सूरत में अंजाम ताईं पहुचायो वेंदो। हुन चयो त वाक़े बाद जांच लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। संदसि चवणो त मुतासिरनि खे इंसाफ़ मिलण ताईं हू सुख जो साह न खणंदा। हाणे इंसाफ़ थींदे नज़र ईंदो। पंजाब के वॾे वज़ीर चयो त केस की जांच के सिलसिले में वधीक गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। हुन चयो त जवाबदारनि खे अहिड़ी सज़ा मिलंदी जो ॿीहर अहिड़ी हरकत जो सोचे भी न सघंदा। इंसाफ का पहिया बड़ी तेजी से वो इट इज़ इन सर्कुलेशन, और मैंने उनसे वादा किया है कि कानून के मुताबिक सख्त तरीन सजाएं दी जाएंगी बिला खौफ व खतर और बिला इम्तियाज, ताकि रहती दुनिया तक कोई जालिम और कोई जाबत इस तरह की हरकत दोबारा कर न सके। संदसि चवणो त कोताही करण ते मुज़फ़राबाद के एसपी, डीएसपी ऐं एसएचओ समेत थाने के समूरे अमले के मुअत्तल करे छॾियो आहे। शहबाज शरीफ जो चवणो त पुलिस ऑफिसरनि ते बदल कमेटी जांच करे 72 कलाकनि अंदर रिपोर्ट पेश कंदी।